बांदी वासण औरत गुलशाद पंवर पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब बांदी पहुची ताहिंद चयो त वॾे मुंशी तारिक ख़ास केली ऐं पुलिस एहलकारनि वाहिद ॾाहिरी बिना जवाज़ पुट जवाद पंवर खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई आहे। शक आहे त पुट खे कूड़ो मुक़ाबिलो ॼणाए मारे छॾींदा। हुन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो गुलशाद पंवर आहे। वार्ड नंबर 6 मां आई आहियां। मुंहिंजे भाइटे खे ॾाढो वाहिद ऐं तारिक तंग कयो आहे। तारिक खे ख़बर न आहे चोरियूं केरु थो करे। तारिक ख़ुदि थो कराए, बांदी जूं चोरी थो कराए। असां ग़रीबनि जे घर में राति जो पुलिस थो घिड़े। SP साहिब खे मुंहिंजी महिरबानी करे मूंखे पंहिंजे तहफ़ुज़ खपे। मूंखे मुंहिंजे घर महफ़ूज़ न आहे। मुंहिंजे छोकिरे खे मुक़ाबिलो ॾियारे माराईंदा। मुंहिंजो तारिक ऐं वाहिद मुंहिंजो ॿ खूनी इहे थींदा। मुंहिंजे छोकिरे खे कुझु बि थियो मां इन्हनि खे वठंदसि। अधु राति जो घरनि में गिड़ंदी, चोरियूं पाण थी कराए, धाड़ा पाण थी वञे। राति जो मुंहिंजे घरनि में गिड़ी मूंखे तंग थी करे, मुंहिंजे नंढड़े खे तंग थी करे। मुंहिंजे नंढड़े खे कमाइण नथी ॾिए। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं। मुंहिंजो यतीम आहे। मां मूंखे तातींदो आहे, खाराईंदो पीआरींदो उहो ई आहे। मूंखे महिरबानी करे मुंहिंजे छोकिरे खे छॾनि त कमाए मुंहिंजो छोकिरो। छोकिरे जो नालो छा आहे? जवाद पंवर। अॻे पुलिस हुनखे ॿधो आहे। अॻे वाहिद ॿधी वियोसि। राति हिकिड़ी खणी वियोसि गुम करे। हुन ते FIR कराए। छोकिरे मुंहिंजे खे ॾाढो मारायो। मुंहिंजे SP साहिब खे मुताबिलो आहे त मुंहिंजो कीअं बि करे मुंहिंजे छोकिरे खे कुझु बि थियो, मुंहिंजो तारिक ऐं वाहिद मुंहिंजे ज़िम्मेवार आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।